जेकबाबाद भरिसां सदर थाणे जी हद ॻोठ अहमद मियां सुमरो में रिक्शा ड्राइवरनि जो सवारी खणण जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल सहीम। जी जमील गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, जेकाबाद में जेके रक्शा हलाईंदड़ जेके ड्राइवर आहिनि, उन्हनि जी जेका मामूली ॻाल्हि हुई सुवारी जी ॻाल्हि तां जेका उन्हनि रक्शे जा जेके ड्राइवर आहिनि उन्हनि जेका पाण मथां जेका उन्हनि हिक ॿिए मथां लठियूं ऐं फ्रूटनि जो जेका उन्हनि वसकारो जेका उन्हनि लाहे ॾिनो, जंहिंमें जेका आहे त रक्शे जा जेके ड्राइवर आहिनि उहे जेके आहिनि सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें जेका इन्हनि में ज़ख़्मियुनि में आहे ग़ालिब हुसैन, सिराज अहमद टालाणी, जॾहिं हुन धुर में जेका ज़ख़्मी थियल जंहिंमें ज़ुबैर जतोई, शौकत लाशारी, मुख़्तियार लाशारी जेका आहे ज़ख़्मियुनि में शामिलु आहे। इन्हनि खे जेका आहे शहरी जेके आहिनि सिविल अस्पताल इलाज लाइ जेका उन्हनि खे खणी आया आहिनि। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।